अपडेट नालू अहम ख़बर है। मीरबाग कोरचाणी जे गोठ हाजी सगीर वटि कस्टम पुलिस कार्रवाई कई है। मंशियात सां भरियल ट्रक हथकर वरिती है। कार्रवाई दौरान मंशियात फ़रोशन ऐं कस्टम पुलिस विच में फायरिंग की ॾे वठि पिण कई वई। जवाबदार फरार थी वियो है। ख़बर सां शेयर कंदालू अहम ख़बर है। मीरबाग कोरचाणी जे गोठ हाजी सगीर वटि कस्टम पुलिस कार्रवाई करे मंशियात सां भरियल ट्रक हथकर वरिती है। कार्रवाई दौरान मंशियात फ़रोशन ऐं कस्टम पुलिस विच में फायरिंग की ॾे वठि पिण कई वई। जवाबदार फरार थी वियो है। ख़बर सां शेयर कंदालू अहम ख़बर है। मीरबाग कोरचाणी मां गोठ हाजी सगीर वटि कस्टम पुलिस कार्रवाई करे मंशियात सां भरियल ट्रक हथीकी करे वरिती है। तफ़सील मालूम कंदासीं असद समूह खां। जी असद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी अवांखे ॿुधाईंदो हलां त मीरबाग कोरचाणी भरिसां भगत गोठ लिंक रोड गोठ हाजी सगीर भरिसां कस्टम पुलिस खुफ़िया इतला ते टंडो अलायर खां ईंदड़ मंशा सां भरियल 10 व्हीलर ट्रालर हथ करण जी दावा कई है। मंशा जेको आहे उहो मंशा जेको आहे ट्रालर मां लाहे 3 खां 4 मर्दान में मुंतकिल कयो वियो। ॿिए सैर वेल कस्टम पुलिस वारनि छापो हयो ऐं ॿिए पासे मीरबाग कोरचाणी पुलिस दावा कई है त कस्टम ऐं मीरबाग पुलिस गॾिजी इहा कार्रवाई कई है। जॾहिं त माल के मर्दान मां लाहे कस्टम वारा पंहिंजी तहवील में वठी खणी विया। जॾहिं खाली बीठल 10 व्हीलर ट्रालर के पुलिस मीरबाग कोरचाणी पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।